पंहिंजे उठ ते हो या घोड़े ते हो सवार थी वञो पियो ॿिया साथी बि गॾु हुयसि हीअं वञे पियो रस्ते ते हिकिड़ो पत्थर पियल ॾिठे पंहिंजे घोड़े खे रोके हेठि लथो असां बि सगोरो वो पत्थर खणी रस्ते खां हटाए वरी घोड़े ते चढ़ियो वरी अॻिते उनखे गॾु हुयसि उहे पिया चवनि हेॾो वॾो असाबी हेॾे शान वारो जहान वारो हींअर ई मुर्शिद आहे असां बि सगोरो हिकिड़े ख़सीस कम जे लाइ घोड़े तां लथो वरी उहो पत्थर ॾो चढ़ाए वरी घोड़े ते चढ़ियो वरी अॻिते वियो त माण्हुनि खे अचंभु लॻो हैरत लॻी हेॾो वॾो असां बि सगोरो हिन नंढे कम जे लाइ हेठि लथो आहे त माण्हुनि पुछुसि हाणे मिसाल तव्हांजी मूंसां मोहबत आहे मां हिकिड़ो बसर जी कूंड ॾिनल आहे मुंहिंजी मिट्टीअ जे भितर जेतिरी बि हैसियत न आहे पर तव्हांजे लाइ त मूंखे तव्हां वॾी अहमियत था ॾियो हाणे मां वञा पियो पराठो गाॾी में चढ़ियो ऐं हिकिड़ो भितर ॾो ॾिठुमि ड्राइवर खे चयो गाॾी रोक पुठियों सॼी मुंहिंजे पुठियों 50 गाॾियूं पियूं अचनि जुलूस जी सूरत में असां दिलबर साईं थो वञूं हुन सां गॾु था हाणे मां पंहिंजी गाॾी खे रोकियां त सभई सोचींदा साईं छो रुकियो कहिड़ी ॻाल्हि आहे साईं छो रुकियो मां लहां गाड़ी मोड़ई हिकिड़ो भितर ॾो खणी हिन पासे ते करे वरी गाॾी में जवाब हल तव्हां सोचींदो साईं ख़ैर त आहे हज़रत मुआज़ बिन जबल जहिड़ो जलील क़दर असहाबी पंहिंजे सवारी तां लथो रुॻो भितर ॾो खणी हिन पासे करे वरी सवारी ते चढ़ी अॻिते वियुसि माण्हुनि खे ख़ैर त आहे तो घोड़े तो लथा सवारी ता लथा ही भीतर खणी हीअं कयो हज़रत मुआज़ चयो त तव्हां खे ॻाल्हि नंढड़ी थी नज़र अचे पर मूं पंहिंजे दिल पर मोहम्मद करीम खां ॿुधो हुयो सरकार फरमायो जेको रस्ते ते ईज़ाईंदड़ शइ ॾिसे उनखे हटाए छॾे इन जी नेकी आहे जे हिकिड़ी नेकी क़बूल पइजी वञे त उन जे लाइ जन्नत मां इन जे लाइ पंहिंजे सवारी तां लथुसि इहो फितर पत्थर हटायो में या नेकी कयां मन मुंहिंजी या नेकी क़बूल पइजी वञे